गणेश संकटनाशन स्तोत्र, जेको चवंदा आहिनि कि भगवान गणेश इहो पाठ नित्य करण सां हुननि जा संकट दूर कंदा आहिनि। बुधर जे ॾींहुं इहो स्तोत्र चालू करण सां ऐं कंटिन्यूअस 40 ॾींहं पाठ करण सां भगवान गणेश हुननि जे ज़िंदगीअ जा सभु विघ्न हमेशह दूर कंदा ईंदा आहिनि। भगवान गणेश जा 12 नाला चई करे लास्ट में असां इहो ई चवंदा आहियूं कि द्वादशेतानि नामानि त्रिसंध्य पठे नर। जेको माण्हू 3 संध्याउनि में भगवान गणेश जो नालो वठंदो आहे, न च विघ्न भयम तस्य सर्व सिद्धिम करम परम। हुननि जा सभु कार्य सिद्ध थींदा आहिनि ऐं भगवान गणेश हुननि जे भय खे बि हरे वठंदो आहे। विद्यार्थी लभदे विद्यान, धनार्थे लभदे धनम। जेके स्टूडेंट्स आहिनि हिन जे नित्य पाठ करण सां हुननि खे विद्या जो दान मिलंदो आहे। जेके माण्हू निर्धन आहिनि उहे धनी थी वेंदा आहिनि। पुत्रार्थे लभदे पुत्रान, मोक्षार्थे लभदे गतिम। यदि तव्हांखे संतान नथी थिए, इहो पाठ नित्य करण सां तव्हांखे पुत्र संतान जी प्राप्ति थींदी। ऐं लास्ट में अगरि तव्हां इहो था चाहियो कि तव्हांखे मोक्ष जी प्राप्ति थिए त भगवान गणेश तव्हांखे मोक्ष जी बि प्राप्ति था कराइनि। जपेत गणपति स्तोत्रम षड्विर्मासम फलम लभेत, संवत्सरेण सिद्धिम च लभते नाथ संशय। तव्हांखे हिकु संवत्सर जे अंदरि तव्हांजा सभु कार्य सिद्ध थी वेंदा इहो पाठ नित्य करण सां। अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत। जॾहिं तव्हांखे इहा पाठ जो पूरण थिए, जेतिरी संख्या तव्हां संकल्प कई आहे उहो पाठ तव्हां पूरो कयो त 8 ब्राह्मणनि खे वेही करे तव्हांखे रसोई खाराइणी आहे ऐं लिखी करे इहो मंत्र हिकु ब्राह्मण खे ॾियणो आहे। तस्य विद्या भवेत सर्वा गणेशस्य प्रसादत। त जेकी तव्हांखे विद्या खपे या कुझु बि मन में कामना हुजे, भगवान गणेश तव्हांखे प्रसाद जे रूप में उहे अवश्य ॾींदा आहिनि। इहो हिन मंत्र में लिखियलु आहे। तव्हांखे यादि रखिणो आहे कि जॾहिं बि तव्हां हिन संकटनाशन स्तोत्र जो पाठ शुरू कयो, उहो पक्ष जेको हुजे उहो शुक्ल पक्ष हुजे या गणेश चौथ हुजे ऐं बुधर जो ॾींहुं अति लाभदायक थींदो त भगवान गणेश सदा ई तव्हांजे मथां कृपा बरसाईंदा।